सतभामा पूछत भई, कहो कृष्ण सत भाई। तुलसी उत्तम कह भई, मोकों कथा सुनाए। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। साध संगत जी चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सतभामा श्री कृष्ण भगवान को सवाल थी करे कि तुलसी एडी उत्तम कीअं थी, मूंखे तुलसी जी कथा ॿुधायो। तुलसी जी एडी महिमा छो आहे? हा। कहे कृष्ण सुनहो तू प्यारी, पूछी कथा भली तैं सारी। श्री कृष्ण भगवान ॾाढो ख़ुशि था थियनि, चवनि था सतभामा तूं धन जो तूं कुझु पुछे त अथी, सवाल थी करे। भगवान जी भक्तिअ में कोई अगरि श्रोता ॿुधण वारो सत्संग में जॾहिं काई ॻाल्हि पुछंदो आहे त कथा ॿुधाइण वारे खे अपार ख़ुशी थींदी आहे। के पुछे तो मतलब ध्यान सां ॿुधे तो, काई ॻाल्हि पुछे तो मतलब इन जो पूरो पूरो ध्यानु कथा में आहे। चओ जय श्री कृष्ण। सब लोकन को अति सुखदाई, सुने पठे वांछत फल पाई। हीअ कथा सॼे संसार जे लाइ सुखदाई आहे, चाहे ॿुधी चाहे पढ़े उन जा मन वांछित कम थींदा। इंद्र एक दिन मन कहो, शिव के दर्शन जाऊं। हरे कृष्ण। कृष्ण। राजा इंद्र स्वर्ग जी राजा हिक ॾींहुं मन में वीचार कयो तो सदाशिव भोलेनाथ जो हली मां दर्शन कयां। परम सुखर्द उपजै, जो मांगहु सो पाऊं। परम सुख प्राप्त थींदो आहे भगवान शिव जो दर्शन करण सां। भगवान शिव जो दर्शन करण सां वैराग जागंदो आहे दिल में। भगवान शिव जो खाली तव्हां ॾिसो मूर्तिअ जो दर्शन कंदो त तव्हांखे अद्भुत लॻंदो कि भयंकर रूप आहे, कोई भी शुद्ध काई भी सुठी शइ कोन्हे, पर तभी भी पवित्र करण वारी आहे। मसाणनि जी रख भगवान भगवान शिव शंकर भोलेनाथ मसाणनि जी रख पंहिंजे शरीर खे लॻाईंदा आहिनि। जटाऊं खूब वधियल आहिनि, नांग गले में पातल, शरीर ते कोई कपड़ो न, दिगंबर भी सिर्फ मृगशाला पातल है। तो उन्हीं खां पोइ भी शिव जो दर्शन सुख ॾियण वारो आहे। ऐं भगवान शिव शंकर भोलेनाथ पार्वतीअ खे ॿुधाइनि था, छो कि जंहिंसां ॾाढो प्रेम हूंदो आहे उन खे दिल जी ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे, सभिनि खे न ॿुधाई वेंदी आहे। पार्वतीअ खे ॿुधाइनि था शिव शंकर भोलेनाथ। छा था चवनि तव्हां बि दोहरायो रामचरितमानस में। उमा कहूं मैं अनुभव अपना, उमा कहूँ मैं अनुभव अपना। पार्वती तोखे पंहिंजी मां जिंदगीअ जो अनुभव तो ॿुधायां। शिव शंकर भोलेनाथ। उमा कहूँ मैं अनुभव अपना, उमा कहूँ मैं अनुभव अपना। सत्य हरि भजन जगत सब सपना, सत हरि भजन जगत सब सपना। शिव शंकर भगवान चंस्ता ही पार्वती सचो तई बस भगवान जो नाम राम
राम राम राम राम कृष्ण 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 ॿियो सॼो संसार जेको ॾिसणु अचई थो सपनो आहे। पार्वती माता पुछी थी सपनो? हा ॾिसे थी मां तॾहिं त महल न ठाहियो आहे, कोई घर न ठाहियो आहे, शरीर ते कपिड़ा तक नथो पायां। शमशान जी भभूत इन करे थो लॻायां कि हिकु ॾींहुं हे शरीर जो इहो ई हाल थींदो। त शिव जी रूप खे ॾिसण सां ई वैराग जाॻंदो आहे। भगवान शंकर वॾी में वॾी उमिरि शिव भोलेनाथ जी आहे। चवनि था केतिराई इंद्र, केतिराई ब्रह्मा, केतिराई भार धरती जी परलय ऐं महापरलय हिननि अखियुनि सां ॾिठी आहे। त ईअं लॻंदो आहे आख़िर त सभु सपनो ई आहे। बार बार सृष्टिअ जी रचना थींदी आहे। जीअं तव्हां ध्यानु ॾेई कॾहिं ॾिठो हूंदो, रेतीअ जी अगरि ट्रक काथे लहे त नंढा नंढा ॿार उते खेॾणु पहुची वेंदा आहिनि, ख़ूब घरौंदा ठाहींदा आहिनि, ख़ूब उते रेतीअ जा घर ठाहींदा आहिनि, उते खेॾंदा आहिनि, वरी ड्राए छॾींदा आहिनि, हली वेंदा आहिनि घर, वरी ॿिए ॾींहुं ईंदा आहिनि, वरी घरौंदा ठाहींदा आहिनि। तीअं भॻवान जे लाइ बि हीअ ईअं ई खेल आहे, ये हली रहियो आहे। सतगुरु इहो कथा में ॿुधाइनि था। हा उठ्यो इंद्र शिव द्वारे आयो, अद्भुत रूप सिंगार बनायो। शिव वटि त कुझु बि न आहे, ख़ाली भोलेनाथ वटि त बसि राम जो नाम आहे। त बि अहिड़नि जो दर्शन करण लाइ जेको सुर्ग जो राजा आहे सिके थो भई शिव जो दर्शन कयां। शिव मसाणनि में रहण वारो, कोई न बंगलो, न वस्त्र, न कोई सिंगार, शमशान में रहण वारो शिव शंकर, उन्हीं जो दर्शन करण लाइ सिकती लॻी राजा इंद्र खे, देवताउनि जे राजा खे। कमाल आहे, हैरानीअ जी ॻाल्हि आहे न। भोलेनाथ छा हिकु फ़क़ीरी भेष आहे, ऐं इंद्र केरु आहे? राजा। राजा फ़क़ीर जी दर ते थो अचे। सिकंदर राजा हुयो, उन जी ॾाढी इच्छा हूंदी, हे बि देश जीतियां, हे बि देश जीतियां, हे बि देश जीतियां। पोइ जॾहिं बि देश कंहिं ते चढ़ाई करण लाइ वेंदो हो त उन जे पंहिंजे देश में उन जो हिकु संत रहंदो, फ़क़ीर दरवेश। उन जो दर्शन करण सां आश पूरी थींदी। उहो संत दरवेश नंदीअ जे किनारे ते सुम्हियो पियो हूंदो। छा नालो हुयुसि? सिकंदर जंहिंजो दर्शन करण वेंदो, बायोदीज, बायोदीज करे ईअं कुझु नालो हुयुसि। बायोदीज, ईअं मां कुझु शायदि हिकु अधु अखर भुलिजां थो। बायोदीज संत जो दर्शन करण सिकंदर वियो। ॾिठई त नंदीअ जे किनारे रेतीअ ते लेटियो पियो आहे। उहो संत कपिड़ा न पाईंदो हो, पर उन जो जेको बि हिकु दफ़ो वञी दर्शन करे उन जी आस पूरी थींदी। सिकंदर आयो, मथो टेकियईं, नमस्कार कयईं, वेही रहियो, खिलण लॻो संत ॾिसी करे। वरी कहिड़ी आश रखी आयो आहे भाई? तूं देश जो राजा, तूं बार बार मूं ॾे छो थो अचे? तूं राजा थी करे बि तुंहिंजी अञा तृपति न थी आहे, अञा कहिड़ी आश अथई? सिकंदर कंध हेठि करे उन महात्मा खे, संत खे, दरवेश खे, दिगंबर खे शिवरूप चएसि थो, बायोदीज, बायोदीज नालो सही आहे, काथे थो भुलिजां मां? छा यार ॿुधायो बि नथा। बायोदीज संत चएसि थो, सिकंदर तूं त राजा आहे, तूं रोज़ रोज़ छाजे लाइ तो मूं वटि अचे? चई न साईं, अॼु वरी हिकिड़े ॿिए मुल्क ते वञा थो जीत करण, तव्हां खां दुआ घुरण आयो आहियां कि मुंहिंजी जीत थिए, मां जीते वञा। खिलण लॻुसि, तुंहिंजी कॾहिं पूरी थींदी इहा प्यास, कॾहिं तुंहिंजी इहा मिटंदी? छॾ न, छा अञा वेठो माण्हुनि खे सताईंदे, अञा वेठो लड़ायूं कंदे, अञा वेठो चढ़ायूं कंदे, वरी उहो देश वस कंदे, वरी उन जी संभाल लहिणी पवंदे।
ईअं थोरी अवस करे तूं उन्हनि खे मारे कटे छॾींदे, वरी उन्हनि जी पालना करणी पवंदे, तोखे ख़्यालु रखिणो पवंदो उन्हनि जो। कोई पंहिंजो माण्हू उते विहारणो पवंदे, उन जी व्यवस्था ॾिसणी पवंदे, वरी पियो भउ थींदी मतां उहो माण्हू न बेईमान थी वञे, खसे न वठे राजाई। छाजे लाइ त पियो एॾा झंझट करे? चेसि तव्हां त महात्मा आहियो, संत आहियो, फ़क़ीर आहियो, सन्यासी आहियो, मां त राजा आहियां, मुंहिंजो कमु इहो आहे। पर मूंखे ॾाढी दिलि में तव्हांखे जॾहिं बि ॾिसंदो आहियां, सिकंदर चएसि थो, तव्हांखे जॾहिं बि ॾिसंदो आहियां त मुंहिंजे मन में ईर्ष्या जाॻंदी आहे। ईर्ष्या सम्झो था, साड़, जलन। सिकंदर चएसि थो मुंहिंजे मन में ईर्ष्या जाॻंदी आहे कि मूंखां बि वॾा राजा त तव्हां आहियो, जेके बिना कपिड़े हीअं सुम्हिया पिया आहियो, त मूं जहिड़ा माण्हू अची तव्हांजे चरणनि में सिर था झुकाइनि ऐं दुआ था घुरनि कि मूंखे काई शइ मिले। हाणे मां ख़ुदा खे प्रार्थना थो कयां कि अॻिले जन्म में अगरि मूंखे ठाहे त सिकंदर न ठाहे, तव्हां जहिड़ो बायोदीज फ़क़ीर ठाहे। फ़क़ीर चएसि कमाल आहे, तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे भाई, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? अरे पगला, तोखे अगरि संत थियणो आहे, फ़क़ीर थियणो आहे त लटा लाए, हाणे ई सुम्ही पओ हिते अची। उन जे लाइ ख़ुदा खे छो थो चए, भॻवान खे छो थो चए? भॻवान छा कंदे? तोखे अगरि फ़क़ीर थियणो आहे त चाह मिटा। चाह गई चिंता मिटी, चाह गई चिंता मिटी, कबीर वाणी। चाह गई चिंता मिटी, चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, मनुआ बेपरवाह, जिनको कुछ नहीं चाहिए, जिनको कुछ नहीं चाहिए, वो शाहन के शाह, वो शाहन के शाह। तॾहिं शंकर भगवान भोलेनाथ के अची करे राजा इंद्र जहिड़ा राजाऊं बि दर्शन करणु चाहिनि था, छो कि उन्हनि खे काई चाह ई कोन्हे, कुझु खपे ई न। राम नाम रूपी धन मिली वियो बस। मीरा चयो न, पायो जी मैंने रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। मीरा खे राम रतन धन मिलियो। राम चो राम, राम तव्हांखे बि मिलियो राम। ही हीरा मोती न मिलियो। हिकिड़ो अगरि सोन जो सिक्को ई मिली वञेव त केॾी ख़ुशी थींदी आहे। अॻे त हो सिक्का बि मिलंदा हुआ टीन जा, त बि ख़ुशी थींदी हुई। हिक जो सिक्को किथे मिली वञे त ख़ुशी थींदी कि मां रुपयो लधो। पर हाणे उन जी कोई क़ीमत न आहे। पर अगरि तव्हांखे चांदीअ जो सिक्को मिली वञे त ख़ुशी थींदव कि न थींदव? सोन जो मिलेव भला ख़ुशी थींदव कि न थींदव? हिलायो त सही मस्तक, हा चओ। ऐं राम नाम मिलेव त उहे त हीरा मोती, हीरा मोती मिलिया। ख़ुशि थियो जीअं मीरा ख़ुशि थी। चओ पायो जी मैंने राम रतन धन पायो, जो पायो जी मैंने राम रतन धन पायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। राम नाम रूपी धन मिली वियो, सचो खजानो। तो पोइ राजाऊं बि अची नमस्कार था कनि। हिकु संत दरवेश जी काई झोपड़ी हुजे, कुटिया हुजे, कोई छोटो सो दरबार हुजे, त उते बि वॾा वॾा माण्हू अची करे मथो टेकींदा आहिनि। उन्हनि जी मन जी मुराद पूरी थींदी आहे। ऐं वॾी कंहिं सेठ जो मार्बल जो बंगलो ठहियलु हुजे, भले अॼुकल्ह जे ज़माने में सोन जो त न हूंदो,
पर खूब उन में सिंगार थियल हुजे, पर कोई माण्हू उन सेठ जे बंगले ते मथो न टेकींदो, हथ बि न जोड़ींदुसि। खणी ध्यान सां हिकु दफ़ो ॿ दफ़ा ॾिसंदो, वरी ॾिसण बि पसंदि न कंदो। इहा राम नाम जी महिमा आहे, इहा सत्संग जी महिमा आहे, इहा भक्ति जी शक्ति आहे। दसम पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराज हिकु ॾींहुं वेठा संगत खां पुछनि था, हिंदुस्तान जा केतिरा राजाऊं थी विया आहिनि, तव्हांखे यादि आहिनि? गुरु गोबिंद सिंह साहिबु सवाल पुछियो साध संगत में कि हिंदुस्तान जा केतिरा राजाऊं थी विया आहिनि, तव्हांखे उन्हनि जा नाला यादि आहिनि? अच्छा, छॾियो हिन महिल जेके प्राइम मिनिस्टर जेतिरा थिया आहिनि उन्हनि जा बि नाला तव्हांखे यादि न हूंदा। चाहे असांजा सभु संगत पढ़ियल लिखियल एजुकेटेड आहिनि, ग्रेजुएट आहिनि, सभु कंहिंखे यादि न हूंदा कि केतिरा PM थिया आहिनि हिन महिल ताईं, सभिनि जा नाला यादि न हूंदा, हा न। पोइ गुरु गोबिंद सिंह साहिबु पुछो, ॿुधायो तव्हांखे संतनि जा कहिड़ा कहिड़ा नाला यादि आहिनि जेके हिंदुस्तान में संत थिया आहिनि? सभिनी ॿुधाइणु शुरू कयो, गुरु नानक साहिब, कबीर साहिब, रविदास, मीरा, सैनो, सदनो, नामदेव, त्रिलोचन, सभिनी ॿुधाइणु शुरू कयो, सभिनी ॿुधायो। सभु ॿुधाइनि पिया कि हा बराबरि हे संत थिया आहिनि, हे संत थिया आहिनि। दयाबाई, सहजोबाई, माताउनि में हिंदुस्तान में मीरा जे समान जिन भक्ति कई आहे। तॾहिं गुरु साहिब खिली पिया। गुरु गोबिंद सिंह साहिब चवनि था, ॾिसो सॼी हिंदुस्तान जी राजा खे तव्हां नथा सुञाणो, पर हिकु हिकु संत फ़क़ीर दरवेश खे तव्हां दिलि में ऐं दिमाग़ में वसाए वेठा आहियो, सुञाणो था। इहा ई त भक्ति जी महिमा आहे। भगवान शिव शंकर जो दर्शन करण राजा इंद्र हलियो। हा, मोहिनी भी बहु संग चलाई, ताल मृदंग सरोज बजाई। खूब मोहिनियूं अप्सराऊं हलियूं, ताल मृदंग वॼाईंदा हलिया, गीत ॻाईंदा हलिया। शिव अपने द्वारे पर ठांडो, महाभयानक दीरघ बाढ़ो। भगवान शिव शंकर उन्हनि पंहिंजे द्वार ते ई बीठो हुयो। जीअं कोई पंहिंजे दरवाजे ते बीठो हुजे या कोई पंहिंजे बाग में बीठो हुजे। हिकिड़ो कोई माण्हू मिलण आयो, उन ॾींहुं सेठ जेको हुयो पंहिंजो नाइट ड्रेस पातल हुयसि, बाग में साफ़ सफ़ाई पियो करे, त जेको ॿाहिरों नौजवान कोई मिलण आयो सेठ सां, उन ॾिठो कि सादा कपिड़ा पातल आहिनि, बाग में सफ़ाई थो करे, वणनि खे पाणी थो ॾिए, कटिंग थो करे, घास वास जेका वधी वई आहे, त उन नौजवान पंहिंजे हिसाब सां उन सां ॻाल्हायो। तूं करे ॻाल्हाएसि पियो, किथे आहे सेठ, किथे आहे, कमु आहे मुंहिंजो, हुन में वञ जल्दी अंदरि, ॾिसी ॿुधाए मूंखे। त सेठ खिलण लॻुसि। सेठ चयईंसि, भाई जंहिंसां तूं मिलण आयो आहे उहो मां ई आहियां। सुबुह जो मां थोरो हिन बाग में सेवा कंदो आहियां पंहिंजे बाग जी। अरे ॾकी वियो, वरी मां केॾा उटपटांग शब्द ॻाल्हाया आहिनि, हिनखे मां नौकर सम्झी ॻाल्हायो आहे। हा, अॼु शंकर भॻवानु पंहिंजे दरवाजे ते उते बीठा हुया जिते उन्हनि जा द्वारपाल बीहंदा आहिनि, ऐं शिव शंकर जो जेको रूप हुयो महाभयानक रूप हुयो। जॾहिं भगवान भोलेनाथ कंहिंसां लड़ाई करण वेंदा आहिनि, कंहिंखे सजा ॾियण वेंदा आहिनि, महाकालेश्वरनि कंहिंखे वॾे अपराधीअ खे मारण वेंदा आहिनि, त ओॾी महिल उन्हनि जो भयंकर रूप हूंदो आहे। उहो भयंकर रूप ई हुयो, ऐं शिव शंकर भोलेनाथ पंहिंजे दरवाजे ते बीठा हुया। देखियो दूत इंद्र भरमायो, महादेव से पूछन आयो। कहो रे दूत कहाँ महादेवा, हों करता हों ताकी सेवा। महादेवता संग नहीं बोलिया, कीनो क्रोध इंद्र मन डोलिया। हेॾो राजा इंद्र, होॾो भोलेनाथ। भोलेनाथ भगवान पंहिंजे दरवाजे ते बीठा आहिनि, रूप बदिलियल आहे। राजा इंद्र अचण सां ई ॾाढे पंहिंजी राजाई अहंकार में भरियल,
लहजे सां ॻाल्हाए थो, छोकी उन सुञातो न कि हीअ केरु आहे। उन सोचियो भॻवानु शिव जा जेके बि गण आहिनि उन्हनि जो अहिड़ो ई रूप हूंदो आहे, ख़तरनाक रूप। भयंकर रूप हूंदो आहे। भॻवानु शिव शंकर भोलेनाथ जो स्वरूप ॾिसी भयानक रूप ॾिसी सुञाणे न सघियो। चवेसि तो ए परियों ई काथे आहे? भोलेनाथ आए हिते कि न काॾे ॿाहिरि विया आहिनि? भॻवानु शंकर जवाब न ॾिनो। अरे तूं ॿुधे छो तो भाई सेवादारी, काथे आहे? भॻवानु शिव काथे आहे? मां राजा इंद्र आहियां, स्वर्ग जो राजा। हक़ीक़त में काथे बि पंहिंजो परिचय पाण ॾियणु मूर्खता हूंदी आहे। परिचय त तुंहिंजो ॿिया पाण ई सुञाणनि तॾहिं तुंहिंजो परिचय आहे, तोखे कहिड़ी ज़रूरत परिचय ॾियण जी। हा, जिते इमरजेंसी हुजे त उते कार्ड खणी वञिबो आहे, भई काथे कोई ज़रूरी काथे वञिणो हूंदो आहे। जीअं तव्हां हवाई यात्रा कंदव त उते तव्हांखे आई कार्ड खणी वञिणो पवंदो, ट्रेन में यात्रा कंदव त आई कार्ड खणी वञिणो पवंदो, बाक़ी पंहिंजो परिचय ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। राजा इंद्र आहियां मां, काथे आहे भोलेनाथ? असां सभु उन जो दर्शन करण आया आहियूं। राजा इंद्र जो जेको ॻाल्हाइण जो तरीक़ो हो उहो सही न हो, त भॻवानु शिव शंकर उही पंहिंजी मस्तीअ में हिकु त राम नाम जी मौज, राम नाम जो नशो, जवाब ई न ॾिनो कुझु। 2-3 दफ़ा राजा इंद्र जॾहिं पुछियो तॾहिं राजा इंद्र खे क्रोध अची वियो। चओ जय श्री कृष्ण। प्रबल वज्र तब इंद्र लगायो, नीलकंठ शिव को तब घायो। राजा इंद्र वटि जेको हथियार हूंदो आहे उन हथियार जो नालो आहे वज्र। उहो वज्र हॾियुनि जो ठहियलु आहे, दधीची ऋषिअ जे हॾियुनि जो, भयंकर शक्तिशाली। असांजी जीअं रीढ़ जी हड्डी आहे, तव्हां कॾहिं एक्सरे जो फोटो ॾिठो हूंदो त रीढ़ में जेका एक्सरे ईंदी आहे ओड़ो उहो हथियार आहे, ईअं ठहियलु। उहो कंहिंखे बि लॻे त उनखे नास करे छॾे, ख़तमु करे छॾे। अगरि राजा इंद्र कॾहिं कंहिं पहाड़ खे बि उहो वज्र हयो न त उहो पहाड़ बि टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, एॾी उन में शक्ति। छोकी दधीची ऋषिअ जे शरीर जे हॾियुनि मां ठहियलु वज्र, उहो हथ में रखंदो आहे राजा इंद्र। भॻवानु शिव शंकर जे गले में उहो वज्र खणी है, एॾो भयंकर शक्तिशाली वज्र। ऐं हेॾे नीलकंठ भॻवानु शंकर जे गले में जहर भरियल आहे, सॼो जहर भॻवानु गले में रखियो। इहा बि अलॻि कथा आहे कि भॻवानु नारायण जहर ॾिनो पीअण लाइ, भोलेनाथ पीतो पर अंदरि हेठि न लाथईं, छोकी भई मुंहिंजे दिलि में सीताराम थो वसे। उन सीताराम खे जहर जो असरु न पहुचे, इन करे गले ते रोके छॾियो त शंकर भॻवान जो सॼो गलो नीरे रंग जो थियो। तॾहिं खां शिव शंकर खे नीलकंठ चवंदा आहिनि। उन नीलकंठ में राजा इंद्र जो महाभयंकर वज्र अची लॻो। तृतीय नेत्र शिव खोलियो, क्रोध चित उपजाए। शिव शंकर जे हथ में त कोई हथियार त्रिशूल वग़ैरह ओॾी महिल न हुयो, त भॻवानु शंकर जो टियों नेत्र खुली वियो। पावक निकसी नेत्र ते, दीनो वज्र जलाए। उन भगवान भोलेनाथ जे टे नेत्र मां अग्नि निकिती। पहिरियों त उन वज्र खे जलाए छॾियईं। चली अगन चहूं और ते, विधना कियो संजोग। पोइ चारों तरफ़ खां उहा अग्नि, जेके राजा इंद्र त छा उन सां गॾु जेका बि समाज आई हुई सभिनी खे उहा अग्नि घेरण लॻी, जलाइण जे लाइ। देव मुनि खुद खत होए, थर हर भय त्रैलोक। देव मुनि टई लोक चवनि था, ओॾी महिल थर थर कंबण लॻा।
तबह इंद्र बृहस्पति पह आयो, ताके आगे विनय सुनायो। जड़ी कोई राह नज़र न ईंदी आहे तॾहिं सतगुरु यादि ईंदो आहे। जॾहिं काई राह ॾिसण न ईंदी आहे पोइ भॻवानु यादि ईंदा आहिनि। राजा इंद्र जो गुरु आहे बृहस्पति महाराज, उन जा चरण पकड़ियईं, रक्षा कयो रक्षा कयो, गुरुदेव बचायो। सकल वृतंत तब भाग्य सुनायो, पावक उपजी वज्र जलायो। सॼी कथा ॿुधाई शुरू खां आख़िरीअ ताईं। विधना कौं तक ऐसे करा, भाग्यो मैं तुम सरनी परा। हरे कृष्ण हरे कृष्ण चो चो हरे कृष्ण। हरे कृष्ण सबते उत्तम हरि की कथा, नाम सुनत दर्द नाम सुनत दर्द खलथा। नाम जी महिमा ॿुधाइनि था, नाम की महिमा संत हृदय वसे। नाम जी महिमा था ॿुधाइनि। कथा त उत्तम आहे, पर कथा में जंहिंमहिल विच में चवायो थो वञे न हरे राम हरे कृष्ण वाहेगुरु वाहेगुरु हरिओम हरिओम। भगवान जो जेको भी मिठो नालो चवायो वञे उहो ज़रूर चवंदा कयो, उन जो वॾो फल आहे, वॾो फल। नाम सुनत दर्द दुख लथा, उन जी ॿुधण ऐं चवण सां दुख दर्द लही वेंदा। भगवान शंकर जी नाराज़ थियण जी सॼी कथा इंद्र पंहिंजे गुरुदेव बृहस्पतिअ खे ॿुधाई। वही अगन त्रैलोक जरावे, करहु उपाउ जो तुम्हें सुहावे। टई लोक जली वेंदा, एॾी भयंकर अग्नि आहे, कुझु उपाउ कयो उन जो। बृहस्पति उठियो इंद्र पह आ, बृहस्पति उठियो रुद्र पह गयो, हाथ जोड़ कर सन्मुख भयो। गुरुदेव बृहस्पति पंहिंजी बचड़नि जे लाइ, पंहिंजे सेवकनि जे लाइ जल्दी जल्दी डुकंदो आयो, हथ जोड़े भोलेनाथ खे वेनती कयईं। बृहस्पति बहु अस्तुति करी, एक मुख कही न जाए। अचण सां ई पहिरियों शिव शंकर भगवान जी स्तुति शुरू कई। हिक मुख सां वर्णन थी नथी सघे, एॾी स्तुति बसि महिमा कंदो वियो भोलेनाथ जी, जीअं कोई गुण गान कंदो आहे, ॻाईंदो वियो, चवंदो वियो चवंदो वियो चवंदो वियो। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भगवान शंकर जी स्तुति। रखिया की जय देव प्रभ, पावक ले हो समाए। भगवान शंकर केर भी हुजे, तव्हां ई चाहे हुजो, कोई अगर महिमा गाए, स्तुति करे, वॾाई करे त इंसान खे ख़ुशी थींदी आहे न। हा न, तव्हांखे त कोई थोरो ई चई हा छा त लॻे थी, बसि पोइ उन ॾींहुं सभु कमु सुठो कंदो। वाह भाई वाह, छा त लॻे थी अॼु, पोइ सभु कमु सुठो। सॼो ॾींहुं सिखी छॾियो, सिखी छॾियो, भले कीअं बि लॻे, थोरी तारीफ़ करणु सिखो। वाह ॾाढी अॼु त तूं सुंदर थी लॻे ॾाढी। हुन त अहिड़ी स्तुति कई भगवान शंकर जी, भगवान शिव मुस्कुराया, खिली पिया। ऐं जॾहिं बि तव्हांजो कंहिं में कमु हुजे, अगरि उहो मुस्कुरायो त तव्हांजो कमु ठही वेंदो। तव्हां कंहिंखां कुझु घुरण विया आहियो, कंहिंखां काई कमु कढणु विया आहियो, कंहिंखे काई वेनती था कयो, अॻो साम्हूं वारो दिलि सां ख़ुशि आहे ऐं मुस्कुराए ॾिनई त तव्हांजो कमु थी वेंदो। भगवान शंकर जॾहिं स्तुति ॿुधी त मुस्कुराया, मुस्कुराए सम्झी विया कि बृहस्पतिअ जो ज़रूरु कोई कमु आहे। चओ चओ बृहस्पति कहिड़ो कमु आहे, चओ। भगवान भोलेनाथ चयो, आपे प्रथमे रचत हो, आप संहारन हार। तॾहिं बि अञा कमु नथो ॿुधाए। बृहस्पति चएसि थो तूं ई त आहे सॼी संसार जो मालिक, पाण ई संहार करण वारो, पाण ई रचना करण वारो। तीन नेत्र वाहन बलद, अरे रुंडन उरहार। कंहिंखे बि टे नेत्र न आहिनि, सिर्फ़ु तव्हांखे भगवान भोलेनाथ
ही जेकी अख ॿियनि सभिनी जी बंदि आहे ज्ञान रूपी अख, तव्हां त्रिलोचना त्रिलोचना तव्हांजा टे नेत्र आहिनि सुंदर। हा। महादेव देवन के देवा, सुर और असुर तुम्हारी सेवा। तव्हां महादेव आहियो, देवनि जा देव आहियो, देवताऊं हुजनि चाहे राक्षस हुजनि, तव्हां सभिनी ते कृपा कंदा आहियो, केर बि हुजे। भगवान शंकर कॾहिं न ॾिसंदो आहे कि हे राक्षस आहे कि हे देवता आहे, हे सुठो माण्हू आहे कि ख़राबु माण्हू आहे। ख़राबु माण्हू बि अगरि पहुची वियो भगवान भोलेनाथ जे अॻियां, त भगवान भोलेनाथ ओतिरी दया कंदसि जेतिरी सुठे माण्हूअ ते कंदा, छोकी उन जी नज़र में कोई सुठो ख़राबु आहे ई न, सभु राम रूप आहिनि, सभु हिकु रूप आहिनि। हा। इंद्र मूढ़ कछ जान्यो नाही, तुम कौ वज्र लगायो ताही। बृहस्पति चवे तो भगवान ही तो राजा इंद्र जेको आहे मूर्ख आहे, इन की कहिड़ी ख़बर तव्हांजे स्वरूप जी, तव्हांजी महिमा जी। ये अज्ञानी आहे, ॿार आहे तव्हांजो, सम्झी न सघियो ऐं केॾी वॾी ग़लती करे छॾियईं कि तव्हांखे हथियार हलाए छॾियईं। हथियार हूंदा आहिनि इन करे पंहिंजी रक्षा लाइ, हथियार हूंदा आहिनि इन करे कि पंहिंजे दुश्मन खे मारण लाइ, पंहिंजे ई भाइरनि खे, पंहिंजे ई परिवार खे अगरि कटे त उहे हथियार कहिड़े कम जा। अर्जुन धनुष बाण फिटी कयो, मां न कंदमि लड़ाई। कृष्ण भॻवानु गीता में चएसि तो छो न कंदे लड़ाई, चएसि तो साम्हूं मुंहिंजो भीष्म पितामह, मुंहिंजो पीउ खां बि वधीक पूजनीय, मुंहिंजा चाचा, मुंहिंजा सौट, मुंहिंजा भाइर फिटी कई धनुष बाण, मां न कंदुमि लड़ाई, सभु ॾेई छॾियो, मूंखे लड़ाई न करणी आहे। ऐं लड़ाई करे इन्हनि खे मारे करे अगरि मां राजा बि थी वियुमि, तूं राजा ई कहिड़े कम जी, मूंखे पंहिंजे भाइरनि सां राजा ई सुख ॾींदी न। न न न भॻवान, जेका बि ॻाल्हि थी, द्रौपदीअ जी घटिताई थी राजसभा में, असां जुआ में हारायोसीं या कुछ भी थियो, मूंखे लड़ाई न करणी आहे। पोइ ॾाढी मुश्किल सां भगवान उनखे 18 अध्याय गीता जा जॾहिं उनखे ज्ञान ॾिनो, उन जो पूरो दिमाग़ ब्रेन वॉश कयो भगवान कृष्ण, तॾहिं वीचारे अर्जुन लड़ाई कई, न त लड़ाई न पियो करे। इहे हथियार असांखे दुश्मननि खे मारण लाइ ॾिना विया न, कि न पंहिंजे ई भाइरनि खे, हा न, पंहिंजे ई भाइरनि ते थोरी हथियार हलाया वेंदा आहिनि। ये मूर्ख आहे भगवान, इन तव्हांखे पिता स्वरूप शिव शंकर ते हथियार हलाए छॾियो अथई। सुरपत तुमरा भगत पुराना, यही रूप तुमरा न पहचाना। तव्हांजो पुराणो भक्त आहे, पर हिन खां ग़लती इहा थी वई कि तव्हांजो रूप सुञाणे न सघियो। दूत जान तिह वज्र लगायो, तिह कर सुरपत बहु श्रम पायो। तव्हांखे दूत सम्झई ऐं तव्हांखे वज्र हणी छॾियईं। अब प्रभ कृपा कीजिए, दीजय क्रोध बिडारे। हथ जोड़ी बृहस्पति महाराज, जंहिंखे असां सिंधीअ में वीरल भॻवानु चवंदा आहियूं, शिव शंकर खे चयो क्रोध न कयो, प्रभु तव्हां त गुस्सो दूर कयो। तुम ते पावक उपजियो, तुम ही करो प्रहार। इन बाहि खे समेटियो। हाणे महादेव तब हरखत भयो, वृषपत कौं तब उत्तर दयो। भगवान शंकर खिली पिया, जाते खिल मुस्कुराहट अची वेंदी आहे त पोइ उते बिगड़ियल कम बि ठही वेंदा आहिनि। भगवान शंकर चयो हाणे कीअं कजे तव्हां ॿुधायो। अब यह अग्नि कहाँ करीजे, कौन ठौर इन कौन धर दीजे। ये बाहि काॾे वञे? भगवान जे राम जे धनुष मां तीर निकितो तो वापसि न ईंदो, शिव जे नेत्र मां अग्नि निकिती त उहा वापसि न ईंदी। अहिड़ी तरह सां ज़बान मां वचन निकितो त वापसि वेंदो न वेंदो।
ते इन करे चयो अथऊं ज़बान मां बि जेको तव्हां ॻाल्हायो सोचे सम्झी करे ॻाल्हायो, छो की ज़बान मां निकितल वचन वरी वापसि न थींदो आहे, उहो ज़िंदगी भर यादि रहंदो आहे। द्रौपदीअ हिकु अखर ॻाल्हाए छॾियो ॾाढो ग़लति हुयो, जेको कंहिं बि नुंहं खे पंहिंजे साहुरनि लाइ न ॻाल्हाइणु खपे। उन इहो अखर ॻाल्हाए छॾियो कि अंधे जो पुटु अंधो, सूरदास जो पुटु सूरदास, कंहिंखे चयईं दुर्योधन खे, उन जे करे लड़ाई थी सॼी हिकु अखर जे करे। ज़बान बि तीर जे समान आहे, उनखे जॾहिं बि तव्हां ज़बान खे खोलियो त पहिरियों सोचे करे, पहिरियों सोचे वीचारे पोइ शब्द मुख मां कढो। चवनि था संत सदाई सच ॻाल्हायो, कूड़ कॾहिं न ॻाल्हायो, पर मिठो ॻाल्हायो। अरे मिठो नथा ॻाल्हाए सघो त कौड़ो त न ॻाल्हायो। सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, बोलो तो पहली तौलो फिर मुंह को तुम तो खोलो, जो बोलो तो पहली तौलो फिर मुंह को तुम तो खोलो, सदाचार अपना न सको तो पापों में पग नहीं धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जवान भगवान शंकर की प्रार्थना कई, गुरु बृहस्पति बृहस्पति कहे जो इंच तुम्हारी, ज्यों त्यों रक्षा करो हमारी। जीअं बि कयो, जीअं बि कयो, जीअं तव्हांजी इच्छा, रक्षा कयो, रक्षा कयो। महादेव तब अग गहलीनी, लेकर डार उदद महदीनी। भगवान शंकर छा कयो, उहा अग्नि पंहिंजी शक्तिअ सां समेटे करे समुद्र में विधी। तिसी अगन ते बालक भयो, देख उदद मन में बिगसयो। उन अग्निअ मां बालक पैदा थियो। राजा समुद्र खे ॾाढी ख़ुशी थी। प्रगट्यो बालक महास्वरूपा, सुंदर बहुत प्रकाश अनूपा। एॾो सुंदर बालक अग्नि मां पैदा थियो। अग्नि भी शिव शंकर जी भयंकर शक्तिवान ऐं अति सुंदर गोरो सुंदर, उन जो अग्नि जे समान ही रूप हुयो। महाबली बालक सो होई, शिव की अंश ते उपजा जोई। बालक जन्म खां ही बलवान पियो नजर अचे, शिव जे अंश में पैदा थियो। सुन कंपे तीनो भवन, बालक दीनो रोए। जॾहिं उन बालक रोअण शुरू कयो, उन जो रोअण टई लोक थर थर कंबण लॻा। बालक जे रोअण जी जॾहिं पहिरीं आवाज़ ईंदी आहे त वाधायूं वरी वेंदियूं आहिनि, हा न, वाधायूं वरी वेंदियूं आहिनि। परंतु हिन बालक जो रोअण अहिड़ो हुयो कि सभु ॾकी विया। टिनी लोकनि में उन जे रोअण जी आवाज़ पई गूंजे। चल ब्रह्मा आयो तहां, आगे सुनो जो होए। अॻिते कथा ॿुधो। जेको घर जो वॾो हूंदो आहे उनखे सॼे घर जी चिंता हूंदी आहे। थोरो ई कोई आवाज़ थिए त उन जो ध्यानु वेंदो आहे कि केरु थो रोए, कंहिंजी आवाज़ आहे। हिकदमि ब्रह्मा अची वियो, भई अहिड़ो कहिड़ो जीव आहे जेको रोए थो ईअं, मां त अहिड़ो कोई पैदा ई न कयो आहे, ई केरु थो रोए।
ब्रह्मा उते अची वियो। ब्रह्मा जब प्रापत भयो, बालक उदद गोद मह दयो। हाणे ब्रह्मा आयो त समुद्र राजा उहो बालक खणी ब्रह्मा जे गोद में ॾिनो। नाम करन इनका अब कीजे, जो कछ वेद वचन कह दीजे। स्वाभाविक आहे, सुंदर बालक गोद में ईंदो आहे त असां ख़ुशि थींदा आहियूं, उनखे खणंदा आहियूं ऐं उनखे लोली ॾींदा आहियूं, उनखे प्यारु कंदा आहियूं, उनखे चुमंदा आहियूं, उनखे ख़ुशि थी करे निहारींदा आहियूं। ब्रह्मा बि ॾिठो एॾो सुंदर बालक, उनखे गोद में खईं, चुमण लॻो। समुद्र राजा चएसि थो प्रभु इन जो नालो रखोसि तव्हां। तब उन बालक या विधि कीनी, ब्रह्मा की दाढ़ी गहली। साध संगत तव्हांखे पहिरियों ई कथा में ॿुधायो कि बालक शक्तिशाली हो। जीअं ई ब्रह्मा उनखे पंहिंजे अॻियां कयो, उन ब्रह्मा जी ॾाढ़ी पकड़े वरिती ऐं ॾाढ़ी बि अहिड़ी जोर सां पकड़ियईं, वरी हथनि मां छॾे ई न पियो, पकड़े करे जोर सां खींचई। खिंची दाढ़ी बहु श्रम भयो, अंश पात्र ब्रह्मा भर दयो। जनता एॾो जोर सां ॾाढ़ी खींचई कि ब्रह्मा जो अंश पात्र माने अखियुनि में पाणी अची वियो। ब्रह्मा कयो उदध सुन लीजे, यह बालक मोह बलि दिसीजे। अरे भाई तूं ये संभाल, खण ॿार झल झल। ईअं त असांखे ॾेंदा आहिनि लोली ॼण, बाबा लोली ॾियोसि, वरी पोइ खणणु ईंदा ई न। ॾियोसि वेठा लोली, अरे कलाक थोरी लोली ॾींदासीं। हा वरी कोई ईंदा आहिनि त सनानु कराए वेंदा आहिनि, असांखे सनानु कराए वेंदा आहिनि। इन करे वरी असां ॾाढ़ी बि नथा रखूं, वरी कोई ॾाढ़ी न पकड़े। रोज़ हिते लोली थी ॾियणी पवे। हरे कृष्ण। ब्रह्मा चएसि बाबा हे तूं ॿार संभाल, ही ॿार त ॾाढो ख़तरनाक आहे, ही ॿार ॾाढो शक्तिशाली आहे। हिन अहिड़ी मुंहिंजी ॾाढ़ी पकड़ी आहे कि मां हैरान थी आहियां, परेशान थी आहियां। इनको हथ कर सके न कोई, जिस ते उपजा मारे सोई। ब्रह्मा वरदान त ॾे कि हिनखे कोई न मारे सघंदो। ही जंहिंमो पैदा थियो आहे उन जे ई हथ सां मरी थो सघे, ॿिए कंहिंसां न। देखो इनका बल है कैसा, तुम को भाख सुनावो तैसा। ऐं महाबलवान राजा थींदो। खिंची दाढ़ी बहु श्रम भयो, अंश पात्र लोचन ते गयो। हिन जी ताक़त तूं मुंहिंजी अखियुनि में ॾिस कि मुंहिंजी अखियुनि में पाणी अची विया। जलते यह उत्पत भयो, नाम जलंधर जान। जल मां उत्पत थियो आहे, इन करे हिन जो नालो जलंधर था रखो। महाबली तिन लोक में, राजा असुरन मान। महाबली टिनी लोकनि में हे राक्षसनि जो राजा थींदो। नाम करन कर राज दे, ब्रह्मा गयो पलाए। आगे जो विधि ना करे, सो आत्म राम सुनाए। नामकरण ब्रह्मा रखियो त वरी छा थींदो आहे कि जीअं ब्राह्मण कोई बि कर्म कंदो आहे, कुझु बि कमु कंदो आहे त असां उनखे दक्षिणा ॾींदा आहियूं, पाखर ॾींदा आहियूं, मिठाई ॾींदा आहियूं। राजा समुद्र चएसि थो प्रभु हिकु मिंट बीहो, मां तव्हांजे लाइ भेंट खणी अचां, मिठाई खणी अचां, रतन जवाहर थाल भरे खणी अचां। भॻवान तव्हां हिन जो नालो रखियो आहे, हिकु मिंट बीहो। चई न न न पोइ ॾिजांइ, छॾ। भगवान ब्रह्मा तुरंत हली विया। सतभामा को हरि कह दयो, पृथ राजा को नारद कहो। हा भयो किशोर जलंधर राजा, एक पुर उत्तम विधना साजा। हे पृथु राजा, राजा जलंधर किशोर अवस्था में आयो, हिकिड़ी नगरी बणायई। नगर सुकीनो अपना तबही, दानव राज करत भय सबही। उते पंहिंजो राज्य स्थापित कयईं ऐं पंहिंजे सुभाउ जहिड़ा, पंहिंजी चाल चलन जहिड़ा सभु माण्हू उते इकट्ठा कयईं। उन्हनि खे मंत्री वज़ीर ठाहियईं। चारों तरफ़ जा जेके बि राक्षस हुया, शक्तिशाली
उहे उते अची कट्ठा थियण लॻा राजा जलंधर वटि। राजा बैठ के हुक्म कमावे, तीन लोक के दैत बुलावे। हाँ, भयो जलंधर अति बलवंता, दैत दयाल देव का हंता। देवताउनि सां दुश्मनी, राक्षसनि सां दुष्टनि सां उन जी प्रीत थी वई। जो को दैत पताल आकाशा, सुनत नाम आवे तिह पासा। त सभु राक्षस उन वटि अचण लॻा। शुक्राचार्य जुतह चल आयो, देख जलंधर बहु हर खायो। राक्षसनि जो बि गुरु आहे शुक्र आचार्य। जीअं बृहस्पति देवताउनि जो गुरु आहे, तीअं राक्षसनि जो दैतनि जो गुरु आहे शुक्राचार्य। शुक्राचार्य पाण ई उते अची वियो जलंधर नगरीअ में। मिलियो उदद कौ बात दई बधाई, पुन पाछे ते बात चलाई। राजा समुद्र खे वाधायूं ॾिनई जलंधर जूं। तुम्हारे सुत का कारज कीजे, काहू नृप की दुहिता लीजे। तॾहिं गुरु शुक्राचार्य चयसि तुंहिंजो राजकुमार जलंधर त हिन महिल ॾाढो शक्तिशाली, ॾाढो सुंदर शहर वसायो अथई, हाणे इन जी शादी कराइणु खपे। काल ने मुदैत एक जानो, अति बलवंत सुप्रगट बखानो। शादी करण जी ॻाल्हि ते यादि आई कि शादी वक़्त ते थियणु खपे। शादी थियणु खपे। हाणे हिन जो हीअ उमिरि थी आहे त हिन जी शादी करायो। हिकु बालक कोई कुंडली खणी आयो महाराज वटि, चए थो मुंहिंजी महाराज ॾिसो कुंडली शादी थिए ई नथी, सगाई नथी थिए, किथे त शादी कीअं थींदी? पहिरियों त सगाई थिए न, किथे सगाई नथी थिए। कोशिशि करे करे थकिजी पिया आहिनि वॾा। चई थींदे काॾों, सुख ई सुख लिखियल अथई कुंडलीअ में, दुख लिखियल ई कोन ई त शादी काॾों थींदे। हिकिड़ो बालक वरी आयो, उन जा माता पिता भाइर सभु वठी आयसि, बाबा शादीअ लाइ मञे ई नथो, हिनखे तव्हां सम्झायो कि ज़िंदगीअ में शादी करण बि ज़रूरी आहे। त मैं भई जॾहिं तुंहिंजा मम्मी पापा भाइर भाॼायूं सभु चवनि था, भेनर बि थी चवनि सिक सां भई शादी कर, त असां अची लाॾा ॻायूं, मुंहिंजा वया लाॾा शलराज माणींदे, कर न शादी। चई बाबा तव्हांखे ख़बर न आहे, सभु जलनि था मूं ते, जीअं पाण लोड़नि था तीअं चाहिनि था मां बि इन्हनि वांगुरु लोड़ियां। तॾहिं पकड़े आया त जलंधर जे लाइ शुक्र आचार्य चए थो इन जी शादी कराए। हाणे कोई सुंदर ॿुधाए रिश्तो, ॾाढी सुंदर अप्सरा, अति सुंदर हिकु राजा जी न्याणी आहे। हा, ताके गिर एक कन्या भई, चतुर सियानी सुंदर नई। चतुर सियाणी सुंदर, इहे सभु गुण उन में आहिनि। उहा केरु आहे? काल नेम राक्षस जी पुत्री आहे। तव्हां चवंदो राक्षस जी पुत्री त राक्षसी हूंदी? न न, राक्षस जेके हुया उहे शादी राक्षसीअ सां न कंदा हुया, उहे शादी कंहिं न कंहिं अप्सरा सां कंदा हुया, सुंदर में सुंदर कंहिं देवीअ सां शादी कंदा हुआ, ऐं जोरीअ कंदा हुआ, ज़बरदस्ती कंदा हुआ। जीअं तव्हां ॿुधो हूंदो कि रावण जो पुटु केरु हुयो? मेघनाथ हुयो। मेघनाथ एॾो शक्तिशाली हुयो कि भगवान नारायण जी जेको छांव कंदो आहे, कहिड़ो नांग आहे? शेषनांग। शेषनांग जी कन्या खणी आयो जोरीअ। शेषनांग उनखे कुझु न करे सघियो, छोकी शक्तिशाली वरी रावण जो पुटु हो, उन जी न्याणी खणी आयो, उन सां शादी कई। उहा सुलोचना, सुलोचना उन जो नालो, ॾाढी सुंदर देवी अप्सरा हुई, उन सां मेघनाथ शादी कई। शेषनांग जो अंदरि ॾाढो दुखी थी वियो, तॾहिं शेषनांग लक्ष्मण जो अवतार वरितो, राम भॻवान सां गॾु, ऐं मेघनाथ खे मारे। त इहे राक्षस ईअं हुया, अप्सराउनि सां देवियुनि सां
ॾाढी वॾी सुंदर जेका स्वर्ग जी अप्सरा हुजे उन सां शादी कंदा, त उन्हनि जी न्याणी अति सुंदर आहे, चतुर आहे, ॾाढी सियाणी आहे, उन सां जलंधर जी शादी था कराइण चाहिनि। हा, विरंदाता को नाम उचारी, तीन लोक नह ऐसी नारी। उन्हीं जो नालो वृंदा आहे, टिनी लोकनि में उन जी समान सुंदर स्त्री कोई कोन्हे। चलो बेग अब उद्यम कीजे, इनके योग विहाय के लीजे। हलो हाणे हिन जी शादी करायूं, छोकी सभु चाहींदा आहिनि कि वॾा चाहींदा आहिनि कि कोई कुंवारो न रहिजी वञे, सभिनी जी शादी थिए। कोई अगरि घटि पढ़ियल लिखियल हूंदो आहे तॾहिं बि माउ पीउ चाहींदा आहिनि न उन जी शादी थिए। हा, कोई अगरि धंधे में घटि हूंदो आहे तॾहिं बि माउ पीउ उनखे ढकींदा आहिनि, उनखे सुठो दुकानु खोलाए ॾींदा, अञा ख़ूब उनखे ऊचा कपिड़ा वठी ॾींदा, अरे तूं टिप टॉप रहो, अचई था सुभाणे ॾिसण, अचई था टिल्डा वारा ॾिसण। हाणे टिल्डा वारा आया, उन्हनि खे चयूं हर महीने 10 लख कमाईंदा, कमाईंदा 10,000 बि कोन्हे। हाणे वीचारा हा करे विया। काई कमी हूंदी आहे त ढकींदा आहिनि। हिकु छोकिरो बितो ॻाल्हाईंदो, बिता थींदा आहिनि घणा ई माण्हू, ऐं ॾाढा सुठा लॻंदा आहिनि उहे, बढ़िया ॻाल्हाईंदा आहिनि। त उन जे माउ पीउ उनखे ढकण लाइ चयो, बेटा तोखे सुभाणे अचई था ॾिसण वारा, महिरबानी कजांइ, कुझु न ॻाल्हाइजांइ, कुझु न ॻाल्हाइजांइ, कुझु न ॻाल्हाइजांइ, चुप करे वेठो हुजांइ, मुस्कुराइजांइ, बसि मुस्कुराइजांइ, ज़्यादा से ज़्यादा ईअं कजांइ, कुझु न ॻाल्हाइजांइ, हिकु अखर न ॻाल्हाइजांइ। आया छोकिरी वारा, उन्हनि जी ख़ूब आवभगत कयूं, 25-30 प्लेटियूं लॻायूं, कोल्ड ड्रिंक, चांहि, कॉफ़ी सभु रखियूं, हर प्रकार जा सुठा सुठा आइटम रखियूं। हू राज़ी थी विया, ऐं घर ॾिठूं, मकान ॾिठूं, टाइल्स सुठी लॻल आहे, बाथरूम सुठा लॻल आहिनि। अॼुकल्ह बाथरूम बि ॾिसंदा त छोकिरी वारा, बाथरूम सुठा अथनि, घर सुठो अथनि, कार अथनि, हल बाबा ठीकु आहे। सगाई थी वई, शादी थी। शादीअ जे राति जो घोट कुंवार जे लाइ गरम गरम खीर खाजा किशमिश विझी करे रखियो वियो। घोट जीअं ई खीर पीतो त एॾो गरम हुयो, वीचारे जी ज़बान सड़ी वई, चए पियो दलम दलम। छा पियो चए? तव्हां चओ न, घोट आयो न सभु, चओ चओ छा पियो चए? अड़े भेण चओ न, शादी थींदव? हा, तव्हां शादीशुदा छो था चओ? छा आहे मर्जी? जूही आई आहे? अड़े दलम दलम त चओई। घोट छा चयो? दलम दलम। हाणे उहो कुंवार बि पोइ ते छो रहे, उन चुन्नी हटाई, चई भूतमाल भूतमाल। उहा बि को ओड़ी हुई, चएसि थी भूतमाल, भई फूक हण त तुंहिंजो खीर थधो थिए। जलंधर खे हाणे शादी करणु था चाहिनि। उन्हनि जा गुरुदेव शुक्र आचार्य राजा समुद्र खे वठी न्याणीअ जे दर ते आया, वृंदा जे दर ते, कालनेम राक्षस जे दर ते। उते हथ जोड़े प्रार्थना कयूं कि असां पंहिंजे पुट लाइ तव्हांजे न्याणीअ जो रिश्तो घुरण आया आहियूं। उदद कयो प्रथमे इयो करिए, इनको दीक्षा देन स्तरिए। समुद्र राजा वेनती कई, इन जी सगाई शादी सभु पोइ कयो, पहिरियों इनखे मंत्र दीक्षा ॾियो। जिंदगीअ में इहो ज़रूरी आहे, नियम आहे कि मंत्र दीक्षा वठे, नाम जो दान वठे। जाति जंहिंजी श्रद्धा, पर संसार में मानुष्य जन्म पाए करे ज़रूरु मंत्र दीक्षा वठे, नाम जो दान वठे। हा, जलंधर गुर दीक्षा लीनी, भेट शुक्र को सागर दीनी। जलंधर गुरु दीक्षा वरती शुक्र आचार्य खां, भेटा समुद्र राजा ॾिनी गुरुअ खे। हेर उदद भृग संग सिधायो, काल नेम के द्वारे आयो। काल नेम जे दरवाजे ते पहुता। काल नेम पह जाचना, करी उदद भृग जाए। हा,
भृग कह सागर पुत्र को दीजै सुता विहाय। हाँ, काल ने मके या मन भाई जलंधर स्यों सुता विहाई। गुरुदेव जो चवण भला छा केर मोटाए सघंदो। कालनेम जो भी गुरु हुयो शुक्राचार्य। भाई गुरु चए तो त मञणी पवंदी ॻाल्हि, ऐं ग़लति बि नथो चए। मूंखां वॾो राजा आहे ऐं मुंहिंजी न्याणीअ खां वधीक भागनि वारो आहे, शक्तिशाली आहे, पैसे वारो आहे, सभु सुख आहिनि। मुंहिंजी न्याणी सुखी रहंदी। माता पिता इहो ई चाहींदा आहिनि की असांजी न्याणी जिते बि हुजे सुखी हुजे, ख़ुशि हुजे। हा, उन जो संसार सुखमय हुजे। वृंदाले राजा गिर आयो सकल दैत मिले आनंद बढ़ायो। शादी ईअं थींदी हुई, बसि हिक ॿिए में माला पाए शादी थी वई, शादी थी वई। बाक़ी सभु जेको बि उत्सव करिणो आहे उहो पंहिंजे घर सादगीअ सां माला पाए शादी करे वृंदा खे घर वठी आयो। उते अची धूमधाम सां खूब वॾो भारी जलसो कयईं। नाचे ताल मृदंग बजावे देख जलंधर बहुहर खावे। जलंधर जा सभु समाज, सॼो शहर ख़ुशि थियण लॻो, नचण लॻा, ताल मृदंग पिया वॼाइनि, ॾाढी ख़ुशी पिया कनि। पुन ते राहु क्रेत तह आयो शीस बिना धड़ आन दिखायो। शादीअ जे उत्सव में सभु राक्षस आया त उते राहु ऐं केतु बि आया, सिर अलॻि धड़ अलॻि। राजे के जब सन्मुख थयो देख जलंधर विस्मय भयो। राजा जलंधर हैरान थियो कि सिर अलॻि हले तो ॻाल्हाए ॿोलाए तो, शरीर अलॻि धड़ अलॻि हले तो ॻाल्हाए ॿोलाए तो। शुक्राचार्य को निकट बुलायो तिन्हें जलंधर विनय सुनायो। पंहिंजे गुरु शुक्राचार्य खे हथ जोड़े करे वेनती करण लॻो। राजे भृग स्यों पूछियो स्वामी कहो सत भाई। हे गुरुदेव, हे स्वामी, ये ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। हे कीअं सिर अलॻि धड़ अलॻि, वरी ॿई जीअरा आहिनि? हा। शीस बिना धड़ इसे का कहाँ भयो मुनिराय। अॼु ताईं मां ईअं कोई ॾिठो न आहे राक्षस, पर हिननि जो ईअं हाल कीअं थियो आहे? कहे शुक्र राजा जी तो है सुनावहो। शुक्र आचार्य चयो, राजा जलंधर, मां इन जी कथा तोखे ॿुधायां थो। पूरब कथा जो इनकी सब कह जावहो। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। पूर्व कथा आहे हिननि जी, उहा तोखे ॿुधायां थो। देव दैत मिल सबन मथियो दध को जो एक दिन। राक्षस ऐं देवता ॿिन्ही मिली करे समुंड खे विलोड़ियो। रतन 4-10 काढ़े उत्तम सबन तिन। 14 रतन समुंड मां निकता। इंद्र राय ने यो किया सकल रतन कर लीन। देवताऊं ॾाढा छल ऐं कपट वारा आहिनि, उन्हनि सभु रतन खणी छॾिया। भले दिए सब सुरों को बुरे असुरन को दीन। थोरो हिकु ॿ ईअं शइ राक्षसनि खे ॾिनऊं जेके कम जूं न हुयनि, पंहिंजे कम जूं न हुयनि, ऐं राक्षसनि जे लाइ उहे ॾाढे कम जूं हुयूं। उन्हनि अमृत पाण खयो, शराब निकितो, उहो राक्षसनि ख़ुशीअ सां खयो। उहो नथा ॿुधाइनि की असां ख़ुशीअ सां खयोसीं, न, चवनि था असांखे बसि ईअं ई ॾेई छॾियऊं जेके पंहिंजे कम जूं न। इहे त पंहिंजे उन्हनि जे कम जी न आहे, सिधी सही ॻाल्हि आहे। उन्हनि अमृत मिलियो त पोइ उनखे शराब जी कहिड़ी ज़रूरत? शराब जी त ज़रूरत उनखे पवंदी न जंहिंखे कथा रूपी सत्संग रूपी अमृत न मिलियो आहे। जंहिंखे ही सत्संग मिलियो, जंहिंखे ही कथा मिली, उनखे शराब जी ज़रूरत न पवंदी। असांजूं घणियूं माताऊं भेनरूं दरबार में ईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि बाबा मुंहिंजी पतीअ खे थोरी सी आदत आहे, उहा छॾाइनि। मां न, कॾहिं न चएसि, कॾहिं न चएसि, कुझु बि न चएसि। तूं पंहिंजे पतीअ जो ख़ूब आदर कर, ख़ूब सत्कार कर, उनखे कुझु मना न कर। तूं बसि उनखे सत्संग में वठी आ, वठी आ, वठी आ, वठी आ। हिकु ॾींहुं ईंदे 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 तूं ॾिसंदीअ कि तोखे
फ़र्क़ु नज़र ईंदो। ऐं बराबरि ईअं थींदो आहे जॾहिं कोई बि इंसान सत्संग शुरू कंदो आहे, भक्ति शुरू कंदो आहे, पोइ धीरे 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 उनखे ॿिया रस, ॿिया नशा, उन जी आवश्यकता न रहंदी आहे। हू पाण ई छॾिजी वेंदा आहिनि। ऐं पाण ई न छॾिजी वञे त पोइ सत्संग में छाजी ताक़त? पाण ई छॾिजी वञे न। तूं उनखे जलील न कर, तूं उनखे सभिनि जे साम्हूं बदनाम न कर, तूं असांखे बि न ॿुधाए उनजे साम्हूं की बाबा हीअं, बाबा हूअं, बाबा फलाण ढिकाण। न, पंहिंजी पतीअ खे ढक, पंहिंजी पतीअ जी क़दुरु कर। ऐं तुंहिंजे प्यार में ऐं भॻवान जे सत्संग में अगरि शक्ति आहे त हिकु ॾींहुं वॾो फ़र्क़ु अची वेंदो, भारी। ऐं कई असांजे भाइरनि में वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। हिकु त अहिड़ो सेवादारी जेको घर ईंदो हुयो त पसंदि ई न कंदो हो भोजन। अगरि न दाल चांवर सादो भोजन हुजे त उहो थाली खणी फिटी कंदो। ऐं शराब बि उहो रोज़ु पीअंदो हो। उन खां पोइ घरवारीअ सां रोज़ झंझट, रोज़ झगड़ो, त उहा रोअंदी हुई। उन सत्संग शुरू कयो। उन पंहिंजी पतीअ खे काफ़ी सम्झायो, न सम्झो। असांखे चई, मां चयोमांसि तूं मां जेको जेको चवां उहो कंदी? चई हा। मैं जीअं तुंहिंजो पति अचई, जेको जेको उनखे वणंदो आहे पहिरियों ई ठाहे रखजांसि, हा न। ऐं जेको बि उहा शइ यूज़ कंदो आहे, जेको बि पीअंदो आहे, उहो बि तूं हथ सां ठाहे ॾिजांसि। हिकु दफ़ो ॿ दफ़ा न, 10 दफ़ा घुरई 10 दफ़ा ॾिजांसि। तूं सिमरन कंदी रहो, भॻवान जी भक्ति कंदी रहो, पति जी सेवा कंदी रहो, ॾिसजांइ फ़र्क़ु अची वेंदुसि। चई बाबा दोस्तनि खे बि वठी ईंदो आहे, पोइ मां कीअं कयां? मां जीअं बि करे। पोइ उन देवीअ ईअं कयो, उन ईअं कयईं। हिकु दफ़ो ॿ दफ़ा त उनखे लॻणु लॻो भई हिनखे छा थी वियो आहे, पागल थी वई आहे छा? पहिरियों त विढ़ंदी हुई रोज़ु, पहिरियों घटि वधि ॻाल्हाईंदी, हाणे कुझु नथी चए। पोइ उन धीरे धीरे दोस्तनि खे वठी अचणु बंदि कयो। पोइ धीरे धीरे उनजी जेतिरी आदत हुई उन मां अधु करे छॾियईं। वरी धीरे 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 उन सां गॾु सत्संग में अचणु लॻो। वरी सत्संग जो उनखे अहिड़ो रस लॻो, अहिड़ो मौज आई कि ख़बर अथव, उन्हनि पंहिंजे घर में राधा कृष्ण भॻवान जी मूर्ति स्थापित कई। वरी पोइ धीरे धीरे रोज़ आरती करणु शुरू कयूं त पाड़े वारा अचणु लॻा। पाड़े वारा अचणु लॻा त पोइ धीरे धीरे अञा वधणु लॻो। उन्हनि उन छोटे से जारे मां वॾो मंदिर ठाहे छॾियो ॿाहिरि। हाणे उते सुबुह शाम रोज़ कार्तिक जी कथा बि थींदी आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। त माण्हू अगरि अहिड़ो कोई बि देवता बणी थो सघे त उहा हिन सत्संग में शक्ति हुजणु खपे, त पलटिजी वेंदो आहे जीवन। चओ जय श्री कृष्ण। हाँ। इंद्र राय पुन ऐसे कीनो, अमृत घट अपने कर लीनो। अमृत देवताउनि पी छॾियो, देवताऊं ई अमृत पीअंदा आहिनि। सकल पिलायो देवन ताही, असुरन कौं कछ दीनो नाही। राक्षसनि खे अमृत न पीआरियऊं, शराब उन्हनि खे मौज अची वई शराब पीअण में। इन दुर ते तह अमृत पियो, तब सूर सस ने लख लियो। हिकु राहु हुयो जंहिं लिकी करे अमृत पी वरितो। देवताउनि जे पंक्तिअ में वञी वेही रहियो, अमृत विराइजण लॻो, पी वतई। ऐं अमृत पीतई त अमृत पीवे अमर सो होए। अमृत पीवे अमर सो होए। अमृत पीतई त अमर थी वियो। वज्र लगायो इंद्र तब, क्रोध अधिक उपजाए। सूर्य ऐं चंद्रमा ॾिसी वरितो, हुननि जी शिकायत कई। राजा इंद्र उहो ई वज्र इन राहुअ खे हयो, सिर धड़ खां अलॻि थी वियो। बिना शीस धड़ते भयो, सुनहु जलंधर राय। पर बिना सिर जे धड़ ॿई जीअरा रहिया, छो कि अमृत पयल हो अंदर।
सुनत जलंधर बात क्रोध उपजाई। जलंधर या कथा ॿुधी करे क्रोध अची वियो। रक्त नेत्र कर भृग को वचन सुनाई। अखियूं लाल करे गुस्से में भृगुअ खे चवण लॻो, मेरे पित को सुरपत बहुता श्रम दियो। मुंहिंजे पिता समुद्र राजा खे देवताउनि एॾो दुख ॾिनो आहे। अवर बात सब छाॾराए ऐसे कियो। अरे समुद्र मुंहिंजो पिता आहे त उन मां जेके शयूं निकितियूं उन ते मुंहिंजो अधिकार आहे। उहो देवताउनि खे कीअं खणणु ॾींदासीं? समुद्र मुंहिंजो पिता आहे, मुंहिंजे पिता जो जेको बि खजानो आहे उहो मुंहिंजो थींदो। घसमासुर एक दैत निकट बुलाइयो। हिकदमि वॾो शक्तिशाली राक्षस हो, उन जो नालो घसमासुर। घसमासुर खे सॾु कयईं, हेॾे आ। सब वृतंत जो ताको कह समझाइयो। जलंधर उन खे सम्झाई काई ॻाल्हि। पवन बेग अमरापुर जावन कीजिए। पवन बेग हवा वांगुरु उॾामी करे स्वर्ग लोक में वञ। जाए इंद्र को यही संदेशा दीजिए। राजा इंद्र खे संदेश पहुंचाया, हमरे पित को दुख दियो या बल किसते पाए। तूं कंहिंजी ताक़त सां कंहिंजे बल सां मुंहिंजे पिता खे दुख ॾिनो। रतन 4-10 भेट संग देवह बेग पठाए। जेके तूं 14 रतन असांजा पाण वटि रखिया आहिनि उहे तुरंत वापसि ॾे। उन सां गॾु पंहिंजे तरफ़ों काई न काई भेट बि ॾे। अवर वैर में पाछे लेवो सब सुर संग तुम को दुख देवो। हरे कृष्ण। हरे कृष्ण। राजा इंद्र पर ईअं न सम्झजांइ कि 14 रतन ॾिने त हिसाब पूरो थी वियो। हिसाब किताब पोइ कंदासीं, हाली त ही जेको असांजो मूलधन आहे उहो वापसि कर, तो असां पोइ हिसाब कंदासीं, व्याज बि वठंदासीं। हा। उठ्यो दूत अमरावत आयो जाए इंद्र को शब्द सुनायो। राजा भी शक्तिशाली जलंधर त उन जा सभु जेके नौकर चाकर हुया उन्हनि खे बि खूब छूट हुई, कंहिंखे बि मारियो कुझु बि कयो। उहो पाण राजा ई ईअं हुयो राक्षसनि जो। और जेको दूत हुयो घसमासुर अची स्वर्ग में पहुतो राजा इंद्र वटि ऐं एॾी अहंकार में भरिजी, एॾी घमंड में भरिजी ॻाल्हाइण लॻो। सुनिए सुरपत बात हमारी कही जलंधर सुनिए सारी। हा। सागर का वह पुत्र कहावे सब असुरन मह शोभ्या पावे। परिचय ॾिनई, सागर जो पुत्र असांजो राजा जलंधर, उन तव्हांजे लाइ संदेश ॾिनो आहे। बहुते नगर जीत तिहली ने सर्व दैत अपने वस की। लॻभॻि सॼी धरतीअ ते हिन महिल उन जो राज आहे। तिह समान योद्धा न कोई दैतन का राजा अब सोई। हिन वक़्तु धरतीअ ते उन जे समान कोई बलशाली शूरवीर शक्तिशाली कोन्हे। जलंधर तुम कौं कयो मथियो दध किह काज। जलंधर तव्हां खां पहिरियों सवाल पुछियो आहे कि तव्हां समुद्र खे विलोड़ियो छो, मंथन छो कयो, 14 रतन छो कढियव, ऐं 14 रतन जेके कढिया त उहे तुरंत तत्काल वापसि कयो। द्रोणाचल पर्वत सहित देह रतन मोह आज। द्रोणाचल पर्वत भी वापसि कयो जंहिं पर्वत सां तव्हां विलोड़ियो आहे समुद्र खे। दूत वचन सुन इंद्र रिसायो क्रोप की न पुन शब्द सुनायो। ईड़ो घटि वधि ॻाल्हाई त राजा इंद्र बि त आख़िर स्वर्ग जो राजा, उन खे क्रोध अची वियो। दूत वचन हमरा सुन लीजे जाए जलंधर को कह दीजे। तूं न्यापो ॾियण वारो आहे, संदेश ॾियण वारो आहे, ऐं तूं हिकु सैनिक आहे, सेवक आहे, तूं पंहिंजी औकात में रहो, तूं ॻाल्हाए कीअं थो? असांजो संदेश पंहिंजे राजा खे पहुचाए। दधने की न अवज्ञा भारी
कह के तुम्हें सुनावहु सारी। सब भगवान श्री नारायण जी आज्ञा सां थियो हुयो। हा। पंखन सहित उठे गिर भारे, सुर और असुर सब दिए दुखारे। समुद्र देवताउनि दैतन सभिनी खे दुखी कयो, उफ़ान अची वियो हुन में, तूफ़ान अची वियो। हाणे बि तव्हां ॾिसो था न, कॾहिं कॾहिं समाचारनि में ईंदो आहे, कॾहिं कहिड़ी लहर आई, कॾहिं कहिड़ी लहर आई, सॼो देश ख़तमु, सॼो शहर ख़तमु। कई बार तव्हां टीवीअ में समाचार में ॾिठो हूंदो कि समुद्री तूफ़ान में केॾा नुक़सान थींदा आहिनि। त हिकु दफ़ो ईअं समुद्र अवज्ञा कई, समुद्र मां हिकिड़ा पर्वत निकिता, उहे सभिनी खे नुक़सान पहुचाइण लॻा। मैं तब उठ्यो वज्र कर धरे, वहो तब जाए उदद मह दूरे। वज्र सां उन्हनि पहाड़नि खे समुद्र में मां टुकड़ा टुकड़ा करे वरी वापसि विधो। मिल सुर असुरन की न पुकारा, तब प्रभ कूरम को वपुधारा। भगवान पाण कच्छू अवतार धारण कयो। देव दैत मिल उदम कीनो, हर की आज्ञा दध मथ लीनो। देवताउनि बि राक्षसनि बि भगवान नारायण जी आज्ञा सां इहो कमु कयो। रतन काढ़ प्रभ ने वंढ दीने, वज्रधार मैं गिरहत कीने। हरे कृष्ण हरे कृष्ण। हाँ। अमृत मधु हरि बाटियो, देवहु दैतहु माहे। हिकु हिकु शइ जेका निकिरे पई, पहिरियों त छा थियो कि समुद्र में रखियऊं द्रोणाचल पर्वत, हेठों भगवान नारायण कछुए जे रूप में हुया, ऐं उन खे विलोड़न लाइ रस्सी कहिड़ी हुई, वासिंग नांग हुयो, उहो ॾाढो लंबो हुयो, उन खे वेड़ियो वियो। राक्षसनि मुख जे तरफ़ पकड़ियो ऐं देवताउनि पुछ जे तरफ़ पकड़ियो। राक्षसनि खे उन जे मुख मां जहर जेका अग्नीअ समान हुई लॻण लॻी। उन्हनि वरी चयो न, असां पुछ जे तरफ़ पकड़ींदासीं। वरी भगवान आज्ञा कई, ठीकु आहे भाई, हिननि खे पुछ जे तरफ़ पकड़ण ॾियो, तव्हां मुख जी तरफ़ पकड़ियो। देवताउनि मुख जी तरफ़ पकड़ियो। हिकु 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 करे जेका बि वस्तु निकिरे पई, पहिरियों राक्षस पिया खणनि, पोइ देवताऊं पिया खणनि। त वारी वारीअ सां जीअं जेका शइ निकिरे पई खणनि पिया। भई कंहिं महिल हाथी निकितो त राक्षसनि खयो, त घोड़ो निकितो त देवताउनि खयो, शराब निकितो त राक्षसनि कयो, ऐं उन्हनि खे उन में आनंद बि पियो अचे ॾाढो। वरी अमृत निकितो त भगवान देवताउनि खे ॾिनो। अहिड़े तरीक़े सां उन मां 14 रतन निकिता। हा। राह दैत तह छप पियो, प्रभ काट्यो सिर ताहे। राहुअ लिकी करे पीतो, तॾहिं उन जो सिर कटियो वियो। सिर कटण खां पोइ बि उहे ॿई जीअरा रहिया। जाए जलंधर कऊं कहो, सुनहु दूत मुहिमीत। राजा इंद्र चयसि जलंधर खे वञी असांजो बि न्यापो ॾे, ठीक सां सम्झाए चइजांसि। एता गर्भ न कीजिए, क्या बसियो तुम चीत। एॾो अहंकार न कर, एॾो अहंकार न कर। छोकी भगवान खे सभु शइ वणंदी आहे, सभु शइ वणंदी आहे, सभु शइ वणंदी आहे, पर हर जीव अहंकार न भावई। भगवान खे अहंकार बसि न वणंदो आहे। ॿियो तूं कुझु बि कर, माफ़ी अथई। जाए निरपत कऊं कहो तुम, इंद्र कही यह बात। राजा इंद्र जो इहो पैगाम जलंधर खे ॾे। रतन लिए देवो नहीं, हर कर जो तुझे सुहात। देवताउनि 14 रतन न खया, उन मां अधु हाणे बि राक्षसनि खे। इन करे तोखे जिसको सुठो लॻे उहो भले कर, मना कोन्हे। चौंक उठ्यो वह दूत तब, सुनी बात चितलाए। दूत हैरान थी वियो कि राजा जलंधर मूंखे न्यापो ॾिनो ऐं मां ख़ाली हथे वापसि थो वञा। चलियो मूढ़ मत स्वर्ग ते, आयो नृप पहधाए। त जेको माण्हू ख़ाली हथे वापसि ईंदो आहे न, त उन जो थोरो दिमाग़ उअं ई बनाइजी वेंदो आहे। जीअं तव्हां कंहिं सेल्समैन खे वसूलीअ लाइ मोकिलियो,
ऐं उनखे वसूली न थिए, पोइ ध्यानु ॾिजो, उहो उन्हनि वापारियुनि लाइ तव्हांखे अची चवंदो हुयो बेकार माण्हू आहे, हे त ॿिए खुटी पियो आहे, हे त चोर आहे, हे त हीअं आहे। अरे हाणे हुनखे हथु न आयो कुझु, ख़ाली हथे वापसि आयो त अची करे चवणु लॻो साईं हो त तव्हांजी ॻाल्हि ई नथा ॿुधनि, त सुञाणनि ई कोन, चवनि पिया कहिड़ो जलंधर राजा, उहो त तव्हांखे सुञाणनि ई कोन। हाणे जलंधर खे छा ईंदो ईअं ॿुधी करे, गुस्सो अची वियो। पवन वेग राजा पह आयो, सकल वृंत तह आय सुनायो। पवन बेग तकड़ो राजा वटि आयो, अची करे सॼो वृतांत ॿुधाई, उन में पंहिंजा बि मिर्च मसाला जोड़े करे ॿुधाए। भई हीअं पियो चए तव्हां लाइ, हीअं पियो चए, चए पियो वधीक अहंकार थी वियो अथसि, छा थो सम्झे पाण खे। एॾो उनखे ॿुधाई कि जलंधर खे क्रोध जागी वियो। महाराज एं इंद्र बखानी, तुम्हारी बात एक नह मानी। चएसि तो तुंहिंजी त राजा हिकु बि ॻाल्हि न मञी, राजा इंद्र 14 रतन छा हिकु रतन बि वापसि न ॾिनई। इंद्र वचन जब नृप सुने, क्रोध अधर फरकाए। करो युद्ध अब इंद्र स्यों, दीनो शब्द सुनाए। हिकदम ऐलान कई कि हाणे असां देवताउनि सां लड़ाई कंदासीं। मंत्री लिए बुलाए राय, अति क्रोध करे। मंत्रियुनि खे सॾु कयईं। तीन लोक के योद्ध बुलाए, असुर नर। टिनी लोकनि जा राक्षस राजा जलंधर इकट्ठा कया। सप्त दीव नव खंड दैत चल आवह। सतदीप नव खंडन इन पृथ्वीअ ते, सतदीप ऐं 9 खंड, उन में हिकु खंड असांजो भारत देश आहे। उहे सभु जाते बि राक्षस हुया, सभु हिकु सॾ ते हली आया। सुनी युद्ध की बात बहुत हर खावह। ऐं लड़ाईअ जो पैगाम ॿुधी करे उहे ॾाढो ख़ुशि थियण लॻा। महाबली अन शुंभ शुंभ तह आयो। शुंभ निशुंभ राक्षस भी उते आया, महाशक्तिशाली। निरख जलंधर ताको बहुहर खाई। राजा जलंधर एॾी सेना ॾिसी, एॾो समाज पंहिंजो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियण लॻो। करी जोहार नृपत के आगे, असुर सब। हरे कृष्ण। सभई अची सिर निवाइण लॻा राजा जे अॻियां। की न युद्ध को साज बांध लय शस्त्र तब। युद्ध जी तैयारी थी वई, सभिनी पंहिंजा पंहिंजा शस्त्र कसे ॿधा। तीन लोक के असुर सब, एक मत ठांडे सोए। हिकु मत हुयो, हिकु वीचार हुयो सभिनी जो, ॿियो कोई वीचार, ॿी काई ॻाल्हि ई न हुई कि लड़ाई करणी आहे, बसि करणी आहे। उदम की नो युद्ध का, होन हार सो होए। चवनि था जेका हुअण हारी आहे उहा थी करे रहंदी आहे, कोई पोइ चाहे केॾी बि चतुराई करे, केॾी बि चतुराई करे। इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाय। कागज हो तो हर कोई बाँचे, कर्म न बाँचा जा। चाहे हो राजा चाहे भिखारी, ठोकर सभी नया खाई रे। कर्म का लेख मिटे नार भाई, कर्म का लेख मिटे नार भाई। ओ कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नार भाई, कर्म का लेख मिटे नार भाई। काहे मनुआ धीरज खोता, काहे तो नाहक रोए। अपना सोचा
कभी नहीं होता, भाग्य करे सो हो। एक दिन इसी किस्मत के कारण बन को गए थे रघुराई रे। कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई। कर्म गति टारे नाही टरे, कर्म जी गति मिटी नथी सके। थोड़ी देर थी वेंदी आहे, भले कॾहिं कॾहिं देर थी वेंदी आहे, असांखे लॻंदो आहे देर थी वई आहे, पर उहा देर बि न हूंदी आहे, उन ई टाइम ते लिखियलु हूंदी आहे ॻाल्हि, तॾहिं थींदी आहे। हा, सेना जोड़ जलंधर उठ तह धाइयो। सभु सुख आहिनि, सभु कुझु भॻवानु ॾिनो आहे, तॾहिं बि जेका शइ न ॾिनी अथई उन जे लाइ इंसान लड़ाई कंदो, डुकंदो। अरे जेका तुंहिंजे नसीब में नाहे तूं उन जे लाइ परेशान छो थो थिए? जेको ॾिनो अथई उन में त राजी। हाणे जलंधर तूं सॼी धरतीअ जो राजा आहे, सेना वठी करे देवताउनि सां लड़ाई करण हलियो। रथ पर होय अरूढ़ शंख बजाइयो। रथ ते चढ़ियो, जोर सां शंख वॼायईं। सात दीप नव खंड भूम कंपा वही। धरती माता थर थर ॾकण लॻी, हेॾा राक्षस हलन था त धरती हिलण लॻी। दूर चली आकाश लोक डर पावही। आकाश मार्ग पूरो धूल सां भरिजी वियो। आगे पाछे दल चले बीच जलंधर राय। अॻियों बि सेना, पोयों बि सेना, विच में राजा जलंधर जो रथ पियो हले। नंदन बन जह स्वर्ग का डेरा कीनो आए। हिकदम नंदन बन में अची विया। नंदन बन स्वर्ग जो बाग आहे, स्वर्ग खां पहिरियों, स्वर्ग खां ॿाहिरि, उते अची करे सभु राक्षस पहुची विया। सुनी बात तब इंद्र क्रोध उपजाइयो। कुछ देवताऊं डुकंदा डुकंदा आया, राजा इंद्र खे ॿुधायूं कि असांजे बाग में सभिनी राक्षसनि अची कब्जो करे वरितो आहे। धार युद्ध को साज जलंधर आइयो। युद्ध करण जे लाइ धरतीअ जो राजा जलंधर स्वर्ग में अची विया। सकल देवकों सुरपत बेग बुलाए के। जल्दी सां राजा इंद्र सभिनी देवताउनि खे सॾु कयो कि अचानक ये मुसीबत अची वई आहे। धायो कर अति क्रोध शंख बजाए के। राजा इंद्र भी क्रोध में शंख वजायो। सात लोक के देव सब जुरे युद्ध को आए। सतन लोकन जा देवताऊं भी लड़ाई करण लाइ अची विया। आज्ञा लेकर इंद्र की सन्मुख चले बजाए। आज्ञा पाए सन्मुख हलिया। चढ़ विमान पर देवता सन्मुख ठांडे सोए। विमानन ते चढ़ी अची सब देवताओं सामूं बीठा। मारे बाण जो परस पर जिन सावन घन होए। संग्राम शुरू थियो। सावन में जीअं ॾिसंदा आहियो खूब बरसात पवंदी आहे, तीअं तीरनि जी बरसात थियण लॻी। दैत संग जो देवता बहु युद्ध जो करही। देवताऊं भी वीर हुया ऐं राक्षस भी वीर हुया। ॿिन्ही पाण में युद्ध कई। एक गदा एक परस एक खड़गन से लड़ही। कंहिंजे हथ में गदा, कंहिंजे हथ में तलवारियूं, कंहिंजे हथ में परस हुया। एक गुर्जले हाथ एक वज्रन से मारे। किंजे हथ में गदा गुर्ज हुया, किंजे हथ में अनेक प्रकार जा हथियार हुया। मरण जीवन की शंकर दे महतिल नहीं धारे। कंहिंखे भी मरण जो बहुत हुयो ही न। छुटे बाण सुर असुर के मारे सूर अपार। साध संगत जी केतिराई शूरवीर उन में मरी विया। गनते पार न पाइए के तक लाख हजार। गणे न सघंदासीं, केतिरी गिनती उन्हनि जी गिनती थी न सघंदी। रुद्र नदी तह बह चली
त्रिपति जोगिण आए, जुड़े भूत पैताल तह, हस हस मंगल गाए। एक सूर में ऋण मह मारे, एक मरण की संक न धारे। जॾहिं बि काथे भगवान सभिनी जे लाइ बंदोबस्तु कंदा आहिनि, कंहिं न कंहिं रूप सां। हिन संसार में जेके भगवान जीव ठाहिया आहिनि, उन्हनि सभिनी जी प्रतिपालना कंहिं न कंहिं रूप सां कंदा आहिनि। ऐं जेको बि थिए थो, जेको बि थिए थो, गुरु नानक चवनि था उन जे हुकुम सां थो थिए। तॾहिं इहा लड़ाई थी त जेके खून पीअंदा आहिनि, कुझु अहिड़ा जीव आहिनि जेके सिर्फ़ु खून ते जीअरा रहंदा आहिनि। कुझु अहिड़ा आहिनि जेके लड़ाईअ में ई उन्हनि जो भोजन हूंदो आहे, उन्हनि जो आहार हूंदो आहे। उहे जोगणियूं, उहे तृप्त थियण लॻा, उहे जीव जिन जो इहो ई आहार, इहो ई भोजन आहे, उहे ॾाढो ख़ुशि थियण लॻा। बसि भॻवानु जेका बि कनि था उन जे ई हुकुम सां थो थिए। गुरु नानक जपजी साहिब में चयो, हुक्मे अंदर सबको, हुक्मे अंदर सबको, बाहर हुक्म न कोई, बाहर हुक्म न कोई। साध संगत जी, जेको बि थी रहियो आहे, जेको बि थी रहियो आहे, उन परमात्मा जे हुकुम सां थी रहियो आहे। उन जी हुकुम खां बिना त हिकु पतो नथो हिली सघे। पोइ असां कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं कि भॻवानु ईअं छो कयो। त असांजी बुद्धि एतिरो दिमाग़, असांखे कहिड़ी ख़बर कि भॻवानु ईअं छो कयो। पोइ ख़बर पवंदी आहे, जॾहिं उहो थी वेंदी आहे ॻाल्हि, पोइ ख़बर पवंदी आहे कि अरे भॻवानु इन करे ईअं कयो। हा, है गए रथ पाए कजो जेते, एक मारे एक घायल केते। हय गय रथ, हाथी घोड़ा ऐं रथ ऐं पैदल चतुरंगी सेना थींदी आहे। चतुरंगी सेना केतिरी मरी वई। रंग भूम ऐसी भई, जो नभ संझा काल। लाल थी वई धरती। निरख शुक्र बृहस्पति उठे, उदम कीन तत्काल। देवताउनि जो राजा बृहस्पति, राक्षसनि जो राजा शुक्र, ॿई उथिया, ॿिन्ही उदम कयो। जो सुर ऋण मह गिरे, सुगुर जीवाव है। जेके बि देवताऊं मरी विया हुया, उन्हनि खे बृहस्पति देवता जल खणी मंत्र पढ़ी ऐं छंडो पियो हणे। जेऊ असुर हथ भय तिन भृगु उठाव है। जेके राक्षस मरी विया हुया, उन्हनि जो गुरु शुक्र आचार्य जल खणी मंत्र पढ़ी जीअं ई छंडो पियो हणे, उहे बि सभु जीअरा पिया थी वञनि। सृजीवनी जो मंत्र भृगु रिद धारही। सरंजीवनी हिकु मंत्र आहे, उहो शुक्र आचार्य भृगु ऋषिअ वटि आहे। बृहस्पति बूटी साथ सकल जीवा वही। ऐं बृहस्पतिअ खे सरंजीवनी हथ में बूटी आहे, जंहिं बूटीअ सां मृत आदमी, मृत जीव आत्मा वरी जीअरो थी वेंदो आहे। द्रोणागिर पर्वत बड़ो, रहे उदध तट माहे। उहो द्रोणाचल पर्वत जैसा समुद्र मंथन कयो वियो, उन में उहा बूटी पैदा थींदी आहे। औखद तास्यों लाए के, सुर जीवावत ताहे। उहो ई पर्वत हनुमान जी महाराज खयो हो। जाते बि तव्हां हनुमान जो मंदिर ॾिसंदव त ॾिसंदा आहियो न, हथ ते पहाड़ हूंदो आहे, उहो पहाड़ हनुमान खयो हुयो। देख जलंधर क्रोप कर, कही शुक्र स्यों बात। जलंधर क्रोध करे पंहिंजे गुरुअ खे चवण लॻो, जो हम मारह देवता, तिन कौं कवन उठा। असांजो एॾी महिनत करे देवताउनि खे मारियोसीं, उन्हनि खे केरु थो जीअरो करे। मंत्र से जीवन किस पह होई, मुझको साच सुनावहु सोई। गुरुदेव तव्हां त चओ पिया कि संजीवनी मंत्र सिर्फ़ु तव्हां वटि आहे, ॿियो कंहिं वटि कोन्हे। कोई अहिड़ा हूंदा आहिनि विद्वान, आचार्य, गुरु, या जिन खे काई कला हूंदी आहे, उहे पंहिंजी कला विराईंदा आहिनि, सॼे संसार में बांटींदा आहिनि। कुझु वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके लिकाए रखंदा आहिनि पंहिंजी कला,
ॿिए खे न ॾींदा आहिनि। कुझु हकीम वैद, कुझु जानकार पंहिंजी जेका बि उन्हनि खे ज्ञान आहे उहो ॿियनि खे ॾेई वेंदा आहिनि कि संसार जो भलो थिए। ऐं कुझु वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी जानकारी कंहिंखे न ॾींदा आहिनि। त शुक्र आचार्य राक्षसनि जो गुरु हुयो, उनखे मंत्र हुयो पर उहो कंहिंखे न ॾींदो हुयो। राजा जलंधर चएसि थो तव्हां कंहिंखे मंत्र ॾिनो आहे पक? चएसि थो न भाई, असां में ॾियण जी त आदत आहे ई कोन राक्षसनि में, ख़ाली वठण जी आदत आहे। चओ जय श्री कृष्ण। ॾियण जी आदत ई संतनि महात्माउनि जा कम आहिनि, देवताउनि जा कम। असां ॾियण जो त कोई नालो ई न आहे। जाॾो बि मिले खण, घर खणी हल। हा, दूत एक तह आय सुनाई, हथ सुर वृषपत ले त उठाई। बृहस्पति उन्हनि जो गुरु तो उथारे। कीअं तो उथारे पतो लॻायो? सुनत जलंधर क्रोधत भयो, यही मंत्र तुम उनको दयो। हा, तुम विद्या उनको दई, कीनो अधिक अकाज। तव्हां शायदि पंहिंजी विद्या उन्हनि खे ॾिनी आहे, तॾहिं तो देवताऊं जीअरा था थियनि। शुक्र कहत ऐसे नहीं, सुनहु जलंधर राज। शुक्र आचार्य चएसि थो भाई जलंधर तूं मूं ते विश्वास कर, मां पंहिंजो मंत्र कंहिंखे न ॿुधायो आहे, कंहिंखे न ॾिनो आहे। सुन राजा तुम क्रोध निवारहो, हमरी बात सुहृदय विचारहो। अरे तू पतो तो लगा। गिर द्रोणाचल नाम बखानो, तामह दिव्य औषधि जानो। वह सृजीवनी वृषपत ल्यावे, तिन स्यों सकले सुरन जियावे। जी, गिर को जाय उदद मह डारो, पाछे सब सुर भले प्रहारो। संजीवनी हिकु बूटी थींदी आहे, उहा बूटी उन द्रोणाचल पर्वत ते थींदी आहे। उहा बूटी हथ में खणी ऐं उन जो जल छंडो हणनि था हे, तॾहिं हे देवताऊं सुरजीत था थियनि। हाणे तव्हां हिकु उपाउ कयो, उहो पर्वत खणी समुद्र में विझी छॾियो। वृषपत औषध पावे नाही, मरे देव जीवे पुन नाही। बृहस्पतिअ खे जॾहिं उहा बूटी न मिलंदी, पोइ देवताऊं भॼी वेंदा, पोइ न बीह सघंदा। सुनी बात जब शुक्र सन, कीन जलंधर क्रोध। हरे कृष्ण हरे कृष्ण। ॾाढो क्रोध अची वियो जलंधर खे, हिकदमि पंहिंजा माण्हू मोकिलियईं होॾे। जाए उदद में डारियो, गिर को दीनो खोद। हिकदमि राक्षसनि छा कयो, पहाड़ खोटे करे समुद्र में विझी छॾियो। पुन चढ़ ऋण मह क्रोधत भयो, लीन खड़ग कर सनमुख भयो। पाण जलंधर खड़ग हथ में खयो। खड़ग कंहिंखे चइबो आहे? तव्हां साध संगत जी भगवती काली माता जो स्वरूप काथे मूर्ति जा फोटो ॾिठो हूंदो त उनजे हथ में खड़ग हूंदो आहे। हिकु थींदी आहे तलवार, जंहिंजी हिकु तरफ़ धार थींदी आहे, ॿिए तरफ़ धार न हूंदी आहे। ऐं खड़ग अहिड़ो थींदो आहे जंहिंजे ॿिन्ही तरफ़ धार थींदी आहे। उहो खड़ग खयो जलंधर हथ में, ऐं देवताउनि खे पंहिंजे हथ सां कटींदो वियो, कटींदो वियो, कटींदो वियो। कियो युद्ध कछु कहो न जाई, के तक सुर ऋण मार गिराई। केतिराई देवता जलंधर मारे नाश करे छॾिया। देखियो जीव युद्ध बहु भयो, छाॾियो ऋण गिर के डिग गयो। ढूंढ रहियो गिर कहूं न पायो, तब वृषपत चल ऋण मह आयो। सभु देवताऊं जॾहिं मृत्यु थी विया, बृहस्पति देवता उथियो, उनखे बि चिंता न हुई, भाई वञा थो बूटी खणी ईंदुमि, इन्हनि खे बूटी त बसि सिंघाइणी आहे, सभु उथी वेंदा। कहिड़ी तकड़ पई आहे? तकड़ आहे कोई? बूटी खणी अचणी आहे, सभिनी खे सिंघाइणी आहे। वयो खणण बूटी त छा ॾिसे कि उते पहाड़ी कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। पहाड़ी गायब आहे। अरे
पोइ त बृहस्पति हैरान थी वियो, सम्झी वियो कि राक्षसनि खे ख़बर पइजी वई आहे, उहा द्रोणाचल में जेका बूटी आहे सरंजी वञी, उहा बूटी छा खणनि, पहाड़ी खणी विया आहिनि। तब इंद्र को बात सुनाई, अब भागहु तुम तजो लड़ाई। राजा इंद्र लड़ाई बंद कराए, सभिनी देवताउनि खे आज्ञा कर कि जल्दी लड़ाई छॾे करे ऐं सभु भॼी वञनि, कोई हिते न बीहे, छोकी हाणे तव्हांजी ख़ैर न आहे। यह जो अंश रुद्र की होई, इनको हथ कर सके न कोई। यादि अची वियो बृहस्पति अॻे, अरे ही त उहो ई जलंधर आहे जेको शिव जे अग्नीअ मां पैदा थियो आहे। ब्रह्मा आयो हो, वरदान ॾिनो हुई कि हिनखे कोई न मारे सघंदो, भॼो हाणे हिते न बीहो, हे सिर्फ़ु शिव जे हथों ई नास थी सघंदो। जो इन सन मुख जावे मरे, जिस ते उपजो सो हत करे। हा, गुर के वचन सुन सुर सब भागे, गिर सुमेर के मार्ग लागे। गुरुअ जो वचन देवताउनि मञियो, सम्झी विया देवताऊं बि कि गुरुदेव चए थो त ज़रूरु इहा ॻाल्हि सही हूंदी। सभु देवताऊं भॼी विया, सुमेर पर्वत में लिकी पिया। सुर्ग त्याग कर देवता, छपे सुमेर जाए। जो विध ना आगे करे, सो आत्म राम सुनाए। सुर्ग छॾे करे देवताऊं हली विया। अॼु तव्हांखे डबल ड्यूटी करणी अथव।